ही ॾिसो त 6हीं क्लास जी रियाज़ी जो किताब आहे जंहिंमें जॉमेट्री में लीक टुकर जो जोड़ सेखारियल आहे। हाणे ॾिसो हिन में ही जेका लीकूं आहिनि, लीक जी जेका एंगल आहे हिन जी अलॻि आहे ऐं हिन जी अलॻि आहे। इहा जेका जोड़ थी वेंदी सा वेक्टर स्टाइल में जोड़ थींदी। इहा जेका जोड़ हिते ॾेखारियल आहे सा ही स्ट्रेट साॻी एंगल वारियूं लाइनूं आहिनि। हीअ जेका जोड़ हिते ॾेखारियल आहे सा हू लाइनूं जिन जी शिकिल आहे उन्हनि जी कोन्हे। हू ॿई जेकी साॻी एंगल वारियूं लाइनूं आहिनि। ऐं ॿियो त हिन में पलकार खोले हिन में जेकॾहिं लफ़्ज़ कॉस इस्तेमालु कयो वियो आहे आर्क, उहो उन जो ज़िक्र करण खां सवाइ सिंपली सम्झाए सघिजे थो त हाणे पलकार हिते खोले ॾेखारियल आहे। हाणे हिते बि पलकार हिन लाइन जी ॾेखारियल आहे, जोड़ साॻी एंगल वारियूं लाइनूं कयल आहिनि। ऐं हिते वरी जेको आर्क मुंझाईंदड़ कहिड़ी ॻाल्हि आहे हिन में, हाणे ही जेकी आर्क जी शिकिल वांगुरु तरी घटि ठाही वई आहे, ख़बर न आहे इहा शिकिल कीअं ठाही वई आहे। इहा हालांकि पलकार जो बि शो करे। ॿियो तंहिं करे हिन में आर्क जो ज़िक्र करणु मुनासिब ई कोन हो। लॻे थो हीअ आर्क हुजे, हीअ अहिड़ो शिकिल में आर्क हुजे। ही सम्झो पलकार जो पाछो आहे ऐं ही जोड़ सही थियल आहे, पर उहा जेका एंगल जोड़ थियल आहे सा एंगल न पर जेको लीक टुकर लाइन सेगमेंट जोड़ थियल आहे सो ही लाइनूं कोन आहिनि। हिननि जा बिल्कुलु मुख़्तलिफ़ एंगल आहिनि। हू ॿई बिल्कुलु स्ट्रेट लाइनूं आहिनि। हाणे ॾिसो जेकॾहिं हीअ लाइन हुजे हिकिड़ी ऐं ॿी लाइन हुजे हिते जेको जोड़ सम्झायल आहे ऐं ज़ाहिर आहे हिन क्लास जी 6हीं क्लास जी लेवल ताईं ही सही जोड़ आहे, पर जेको शिकिलियूं ॾेखारियल आहिनि उहे सही हुजणु खपनि। उहे ॿई हीअं स्ट्रेट लाइनूं आहिनि। उमेद त हीअ वीडियो तव्हांखे बहितर लॻंदी ऐं तव्हां पंहिंजे कमेंट्स में ॿुधायो त तव्हांखे हीअ कीअं लॻो या हिन ते अञा वधीक वज़ाहत सां हिकिड़ी ॿी वीडियो ठाहियां।